वतन। नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरों जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे सिंधड़ी खां ख़बर ॾींदा हलूं त सिंधड़ी जे समें नौजवान सिविल सोसाइटी सियासी समाजी तंज़ीमनि जे अॻुवान मुख़्तलिफ़ पार्टियुनि फंक्शनल मुस्लिम लीग पीपल्स पार्टी समेत मुख़्तलिफ़ पार्टियुनि जे अॻुवान पारां भारतीय जारियत लाइन ऑफ कंट्रोल जी ख़िलाफ़ वर्जी करण ख़िलाफ़ ऐं पाक फ़ौज जे हक़ में हिंगोरने खां सिंधड़ी ताईं रैली कढी वई, जंहिंमें मुख़्तलिफ़ गाॾियुनि मोटरसाइकिलुनि समेत रैली कढी वई। रैली सिंधड़ी चौक ते पहुती, जिते नौजवान इंडिया ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कंदे भारतीय झंडे खे बाहि ॾेई साड़ियो वियो। इन मौक़े ते रैली में शरीक नौजवान जुनेद हालेपोटो, माजिद हालेपोटो, हाजिन शहर मुर्तज़ा मंगरियो, उमर हालेपोटो, राशिद जूणेजो ऐं ॿियनि चयो त भारत तरफ़ां जेका कूड़ी प्रोपेगेंडा करे पंहिंजी साख खे बहाल करण जी नाकाम कोशिश करे रहियो आहे ऐं पाकिस्तान मोट में संदसि जहाज़ किराए पायलटनि खे गिरफ़्तार करे सरप्राइज़ ॾिनो वियो आहे। हिन वधीक चयो त पाक फ़ौज खे इहा सघ हासिल आहे त हू पंहिंजे मुल्क जो दिफ़ा करे सघे थो। पाक फ़ौज वतन जे दिफ़ा जे जज़्बे सां सरसार आहे। मुल्क ॾांहुं मेरी अख सां निहारींदड़नि खे पाक फ़ौज मिटी में मिलाए छॾींदी। इन मौक़े ते नौजवान इन जज़्बे जो बि इज़हार कयो त पाकिस्तान जा नौजवान पिणु मुल्क जे दिफ़ा लाइ संदरो ॿधी मैदान में लहंदा ऐं मुल्क जे इंच इंच जी हिफ़ाज़त लाइ रत जो आख़िरी फुड़ो वाहे छॾींदा। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।